मंसूर खान पंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां इहा ॻाल्हि कढी छॾे त को छोकिरीअ जो रिश्तो असां तोखे ॾींदासीं। ककर ज़िद छॾ, तोखे हिकु ॾींहुं भेण जी शादी त कराइणी आहे। पोइ बाबा में कहिड़ी ॻाल्हि जी कमी आहे जो तूं रिश्तो नथो ॾींसि? अलाह जो सभु कुझु ॾिनल अथसि, माल मिल्कियत दौलत, पर इज़त न आहे। इहो बि कन खोले ॿुधी छॾ हैदर, जंहिं बि घर जा गंदा शंडा असांजे दामन ते लॻंदा आहिनि असां हुनखे बेग़ैरत चवंदा आहियूं। बेग़ैरत ककर न ॻाल्हाइण ॾे हिनखे। हिन जो अजायो मुंहुं मथां पतान आणण सां मुंहिंजी इज़त घटि कोन थींदी। मंसूर खान, हाणे त तव्हांजा हथियार असांजे मथां सिधा थी चुका आहिनि। हाणे जेतिरो वक़्तु असां हिते बीहंदासीं न, एतिरो वक़्तु मसइलो वधंदो। इन खां बहितर इहो आहे त तव्हां ॻाल्हियुनि खे न वधायो ऐं छोकिरी खे वठी अचो त असां हुनखे वठी करे हितां रवाना थी वञूं। बाक़ी ॻाल्हियूं तव्हां सां पोइ थींदियूं, उहे भली 2 ॾींहंनि में थियनि या महीने खां पोइ थियनि। उन वक़्तु असां तव्हांजे साम्हूं हूंदासीं ऐं इन मसइले खे हिकु तरफ़ करण खां सवाइ असां हितां न वेंदासीं। इन करे चवां थो त ज़िद छॾियो ऐं छोकिरी खे वठी अचो त असां वञूं। राज़न, छोकिरी खे तव्हांजे हवाले करण खां मूं इनकार न आहे कयो। बसि उनजी जान जी अमान जी ज़मानत चाहे। मां छोकिरीअ खे वठी वञी बंदूक हणंदुसि, तूं छा कंदे? हिते हू जॾहिं बि आया त मूंखे वठी वञण खां सवाइ वापसि न वेंदा। तो असां गॾु आहियूं। मां आहियां, बाबा मंसूर आहे। पोइ तोखे ख़ौफ़ छाजो आहे? मुंहिंजा सोट ऐं मुंहिंजो भाउ एॾा त ज़ालिम आहिनि अम्मा साइण, शायदि तव्हांखे उहा ख़बर ई न आहे। तुंहिंजो भाउ ऐं तुंहिंजा सोट न मीर शाहनवाज़ ख़ान खां वधीक ताक़तवर आहिनि ऐं न उन खां वधीक ज़ालिम। जॾहिं बाबा मंसूर मीर शाहनवाज़ ख़ान जा गोॾा खोड़ाए छॾिया त तूं इहो सोच त तुंहिंजा मिट उन जे साम्हूं टिकी सघंदा? हू मूंखे न मारण जो वाइदो करे ऐं पक ॾेई त मूंखे वठी वेंदा, पर उते हू जीअं हलंदा त पंहिंजो वाइदो विसारे वेहंदा। खणी जे तोखे तुंहिंजनि सोटनि ऐं तुंहिंजे भाउ मथां को एतमाद न आहे, पर तूं मंसूर ख़ान मथां पूरो एतमाद करे सघी थी। हू तोखे कॾहिं बि कंहिं आड़ा में न विझंदो। मूंखे मंसूर ख़ान मथां पूरो भरोसो आहे। जेखणी हुन मूंखे कंहिं आड़ाह में बुछलियो त मां हली वेंदसि, पर मां शिकायत कान कंदसि। तोखे पूरे एतमाद ऐं भरोसे सां हितां रवानो कंदासीं ऐं उन खां पोइ मां पाण अची तुंहिंजे रिश्ते जी घुर कंदसि ऐं तुंहिंजे माइटनि खां तुंहिंजो संग वठी तुंहिंजी शादी कराईंदसि। सभु मुक़दर ऐं नसीब जो कमु आहे अम्मा साईं। मां त मंसूर ख़ान सां परणो करण लाइ घरां निकिती हुयमि, पर ख़बर न आहे त मुक़दर में अलाए छा लिखियलु आहे। मालिक साईं तुंहिंजो नसीब बहितर कंदो ऐं ज़िंदगीअ में तूं खोड़ सारियूं ख़ुशियूं ॾिसंदी आहे। मां खोड़ सारा ज़िद्दी माण्हू ॾिठा आहिनि जेको पंहिंजो पलांद करण ऐं ॿियनि जी जान वठण लाइ ज़िद कंदा, पर ही पहिरियों शख़्स आहे जेको पंहिंजो ई रत वहाइण लाइ ज़िद पियो करे। जॾहिं तव्हां सौट जी ज़िद खे सम्झी बि आहियो त पोइ इन सां बहस करणु अजायो आहे। असांखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त छोकिरी असांजे हवाले कंदव या न। राज़न, मां छोकिरी खे तव्हांजे हवाले करण खां इनकार नाहे कयो। बसि मां त इहो चाहियां थो तुंहिंजी ज़िंदगी जी ज़मानत। छोकिरी खे ज़िंदा छॾिणो आहे या उनखे मारणो आहे, इहो फ़ैसिलो असां कंदासीं, तव्हां न। इन बारे में तव्हांजी का बि राय न ॿुधी वेंदी। पोइ तव्हां ज़िद छो था कयो? ज़िद जे असल मफ़हूम खे त तव्हां सम्झो ई न आहे राज़न। जिथे कंहिं मासूम ज़िंदगी खे बचाइण जी भरपूर कोशिश कई वञे न, उते ज़िद न पर सब्र हूंदो आहे। इहो मुंहिंजो सब्र आहे, तॾहिं त बार बार तव्हांखे अर्ज़ु कयां पियो जिते ते तव्हां बीठल आहियो ऐं उनजो बोतान मूं ते था लॻाए। असां ज़िदी त ज़िदी सही, पर सोट चई छॾियो असांजे घर जी इज़त आहे त ॻाल्हि ख़तमु। हाणे हुन जे बारे में जेको बि फ़ैसिलो कंदासीं त
त उहो आख़िरी हूंदो। पोइ तव्हांखे कहिड़ी ज़मानत ॾेई तव्हां छोकिरीअ खे वठी हलियो? छोकिरी त तव्हां सां हलण लाइ तयार ई न आहे। मुंहिंजो चवणु आहे त मूंखे कोर्ट में पेश कयो। हाणे असुल मक़सद ते अचो न मंसूर खान, त तव्हां छोकिरी खे कोर्ट में पेश करे उन सां निकाह करे तव्हां उनखे घर में विहारणु चाहियो था, ईअं न? कोर्ट जे मंसूर खान जी ज़बान ते को बि भरोसो कोन्हे। हू अॼु बि शाहनवाज़ खान खे पंहिंजो सॼण थो सम्झे, ऐं शाहनवाज़ खान उहो ई माण्हू आहे जंहिं असांखे हिन हद ते पहुचायो आहे। अदा सोट खे इहा ई ख़बर आहे त मूंखे शाहनवाज़ खान आज़ादु करायो आहे, इन जे करे हू उनखे सॼण सम्झे थो, पर इहा ॻाल्हि सम्झे ई कोन थो त उनखे पुलिस छॾायो आहे। पुलिस अदा तव्हां छा था सम्झो त रेस शाहनवाज़ खान छा सोचे इहो कदम खयो, पर हुनखे इहा ख़बर ई कोन्हे त पुलिस खां छापे हणाइण जे पोयां शाहनवाज़ खान जो कहिड़ो मक़सदु आहे। अदा तव्हां छा था सोचो त असांजे विच में छा अचणु खपे? जॾहिं रहज़न वारा मंसूर खान जे पोयां लॻा न त हुनखे इहा पूरी पक थी वई त मंसूर खान रहज़न वारनि खे मञाए वठंदो ऐं असांजे विच में ठाह कराइण में कामयाब थी वेंदो। मुंहिंजो त सच पुछी न अकुली दंग रहिजी वियो। क़ौमूं किथां जो किथे पहुची वियूं ऐं असांजी क़ौम अॼु ताईं पंहिंजे ज़ाती जड़नि में उलझल आहे। हा सौट, हिन जी नीयत असांजे साम्हूं अची वई आहे। ही छोकिरी खे कोर्ट में पेश करे उन सां शादी करणु थो चाहे। अञा बि तव्हां मूंखे ग़लति पिया सम्झो राज़न। तूं खणंदे क़सम त तुंहिंजी नीयत इहा न आहे त मां हिन छोकिरी सां शादी कयां? हा आहे, हा मां छोकिरीअ सां शादी करणु चाहियां थो, उनखे इज़त बख़्शणु चाहियां थो पियो, पर कोर्ट में न। मां चाहियां थो त छोकिरी खे तव्हांजे हवाले कयां ऐं तव्हां उनखे माफ़ कयो। पोइ मां उनजो रिश्तो वठण लाइ तव्हां ॾे हली ईंदुसि ऐं पंहिंजे रीतनि ऐं रस्मनि मुताबिक़ उन सां निकाह कंदुसि। जेको असांजो कारो हुजे असां उन सां मिटी कंदा ई न आहियूं, भले उहो खान जो पुटु छो न हुजे। जेकॾहिं तव्हां मूंखे पंहिंजो कारो सम्झो था न त पोइ हणो बंदूक, कयो ख़तमु मूंखे। जॾहिं असां पाण में हिम्मत सम्झी ऐं तवजो ॾिनो उन ॾींहुं तोखे बंदूक हणण में देरी न कंदासीं। हाणे ॿुधा मंसूर खान त तूं छा थो चई? छोकिरी खे वापसि करी थो या न? राज़न, पहिरीं ॻाल्हि त तव्हांजे मथां पुलिस जो छापो हणण वारो मां न आहियां ऐं न ई मुंहिंजो इहो कमु आहे। इहो कमु त हिन मीर जाफ़र जो आहे। उनखे पूरी ख़बर हुई त जॾहिं तव्हांजे मथां पुलिस जो छापो लॻंदो त तव्हां होश विञाए वेहंदो ऐं हुनजो पूरो नज़लो मुंहिंजे मथां कयो, छो त मां ई उहो शख़्स आहियां जेको तव्हांजे ऐं मुराद वारनि जे विच में ठाह कराइणु चाहियां थो ऐं ककर जी ज़ाल उनखे वापसि कराइणु चाहियां थो, छो त उनखे ख़बर हुई त तव्हांजे ऐं मुराद वारनि जे विच में ठाह कराइण जी मां कोशिशि कयां पियो ऐं ककर जी ज़ाल खे बि वापसि कराइण जी मां ई कोशिशि कयां पियो, पर मीर जाफ़र पंहिंजी चाल हली वियो ऐं उन चाल में हू कामयाब बि थी वियो। आज़ाद हो के मुबारक हुजनि, शाम को जी छोकिरी घर वापसि ईंदी। मुबारक माई तॾहिं जा जॾहिं हिन अङण ते छोरी खे घुमंदे ॾिसे। अदा मां ॿीहर मुबारकूं ॾींदीसांइ, पर ॾिसां थी त माई गोरी ख़ुशि न आहे। हिन जो मालिक साईं मुंहुं बि अहिड़ो ठाहियो आहे, जॾहिं ही ख़ुशी में हूंदी आहे न ऐं तूं ॾिसंदी न त ॼण रोए थी पई। माई करीमा, मां त तोखे साफ़ दिलि सम्झंदी हुयसि, पर मूंखे त अॼु ख़बर पई आहे त अलाह साईं तोखे औलाद जी नेमत खां छो महरूम रखियो।
इन करे जो तुझी दिल में औलाद लाइ का बि मोहबत कोन्हे। माई तू मूंखे औलाद न थियण जा ताना न हणो, इहा त सभु अलाह जे हथ में आहे। इन जो मुंहुं सदाईं अहिड़ो आहे। तूं वे माई करीमा, तोखे असां चांहि ठाहे था पीआरियूं। जे हिन माईअ खे चांहि पीआरणी अथई न त पोइ पाण वञी ठाहे पीआरजांसि। मां हिन माईअ खे चांहि ठाहे कोन पीआरींदसि, छो त मुंहिंजो हिन माईअ रा अंदरि ठरियल कोन्हे। अलाह कंदो सॼी उमिरि तुंहिंजो अंदरि ईअं पड़कियल ई रहंदो। मूं वटि अलाह जो ॾिनल सभु कुझु आहे। इहा चांहि त अॼु मां घर बि पी सघां थी। मूंखे ख़बर आहे तूं हिते असां सां हमदर्दी करण कोन आई आहीं। तूं हिते मुंहिंजी न्याणीअ जे ख़िलाफ़ मलूक जा कन भरण आई आहे। मां हिननि जा कन छो भरींदसि? तुंहिंजी छोकिरी अचे न पोइ तूं हुनखे हिंदोरे में विहारे लोॾी जाए। उन सां मुंहिंजो छा जो मूंखे थी दोॾा ॾेखारे। तोबा मालिक साईं तोबा। निभागी रंग तूं मुंहिंजा करे छिकिरी आई। कई ॿिए सां ॾाढा त तुंहिंजी मेरी ते लत रखे। करे छा तो मो शिरड़ी अल्लाह ने ॿाहिरि वञी कमकार कर उत। मंसूर खान तव्हां ॻाल्हियूं करे तव्हां ॻाल्हियुनि जो रुख ॿिए तरफ़ मोड़ियो था, असांखे बेवकूफ़ पिया कयो। मंसूर खान इहे न कयो। रदन मूं ॻाल्हियुनि जो रुख न आहे मोड़, पर इहा ई हक़ीक़त आहे। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पोइ सभ खां पहिरियां मुराद जा माण्हू जेके असां वटि ॿधल हुया उहे वापसि कयो। इहा ॿाराणी आहे। पोइ त तव्हां बि ॿाराणी कई आहे। जेको मुराद असांजी रत जो प्यासो हुयो उहो पंहिंजी भेण खे असां ॾे कीअं छॾी थो। जेकॾहिं तव्हां मूंसां वाइदो कयो था ऐं एतबार ॾियो था त कूंज खे वापसि घर वठी वञण खां पोइ उनखे न मारींदव त पोइ मां तव्हांजे ऐं मुराद वारनि जे विच में न आहे रुॻो ठा कराईंदुसि, पर उन छोकिरी खे बि वापसि कराए तव्हांजे हवाले कंदुसि। जेका छोकिरी ककर जे निकाह में अचे। तुंहिंजी इन हवाई ख़बरुनि ते असांखे यकीन कोन ईंदो मंसूर खान। मुराद वारा मुंहिंजे मथां भरोसो कनि था ऐं मूंखे बि उनजे मथां पूरो पूरो भरोसो आहे। भरोसे जे क़ाबिल त तव्हां न आहियो रासन। पंहिंजे भरोसे खे बहाल कयो। असां कहिड़ो कमु कयूं जो तव्हांखे असां मथां भरोसो थी वञे? एतबार ॾियो त तव्हां कूंज खे न मारींदा। हिन ॻाल्हियुनि ते तव्हां ॿई पाण में सलाह करे सघो था जेसि ताईं मां तव्हां लाइ मानी तयारु कराए अचां। पर जेकॾहिं ककर खे पंहिंजी ज़ाल घुरिजे त उनखे ज़िद तां लहणो पवंदो। अच्छा त सौट हाशिम, यादि रहे तव्हांजे हिते अचण जी ख़बर कंहिंखे न पोए। सौट मुराद खां वधीक त शींहं लिटाए रखिया आहिनि। तूं को बि फ़िक्र न कर। हे कम जेकॾहिं तूं असांजे हवाले कयो न त पक सम्झ थी वियो। अॼु ताणी असां जेको बि कमु पंहिंजे हथनि में खयो आहे त उतां नाकाम न आहियूं थिया। जेकॾहिं तव्हां पंहिंजे कम में कामयाबु वञो था, सिर्फ़ु तव्हांखे रहिस पैसा न पर तव्हांजी हिते इज़त बि कई वेंदी। असां सभु कमु पंहिंजी इज़त लाइ कंदा आहियूं। बाक़ी पैसो जेको आहे न इहो हथनि जी मेर आहे सौट। हा मंठार, पैसो अचण वञण जी शइ आहे। अॼु आहे सुभाणे न हूंदो। मुराद खे लेटाइण असांजी ज़िम्मेवारी आहे। जेकर अगरि को ॿियो बि कमु हुजे त उहो बि करे असां पोइ हितां वापसि वेंदासीं। शायदि तव्हां मुराद करणु ॼाण आहियो तॾहिं इहे ॻाल्हियूं था करो। असांखे या पहिरियां ई ख़बर आहे त शाहनवाज़ खान जा माण्हू हितां भॼी निकिता आहिनि, पर असां भॼण वारा न आहियूं, छो त हाशिम जी हक़ल सां दुश्मन जो हाउ फाटी पवंदो आहे। असां विढ़ंदे मरंदासीं न त दुश्मन खे मारींदासीं। हितां जी सफ़ाई तव्हांखे करे ॾींदासीं। त पोइ तयारु रहिजो, अॼु राति शिकार तलणो आहे। छा था सम्झो सोट? मंसूर खान इहो कमु करण में कामयाबु थी वई। जीअं कोई शिकारी गिदड़ जो शिकार करण लाइ कोड़की हणंदो आहे या को जानवर जो शिकार करण लाइ उनजो खाधो या दाणो रखी उनजो शिकार कयो वेंदो आहे। ईअं ई मंसूर खान खे ख़बर आहे त तुंहिंजो शिकार करण लाइ तुंहिंजो दाणो मुराद जी भेण आहे ऐं उनजो इस्तेमालु करे तुंहिंजी कावड़ मथां पाणी उछले घर हली वियो। अॼु मूंखे ख़बर पई आहे त मंसूर खान खां वधीक चालाक माण्हू केर बि न आहे, जंहिं मुंहिंजे शींहं सौट खे मुंझाए करे ॿिली करे छॾियो। मां ॿिली न आहियां थियो। मां तव्हां खां सलाह पियो वठां त हाणे छा करणु घुरिजे। इहो तोखे थधे करण लाइ
मंसूर खान सिर्फ़ ख़्वाब ॾेखारियो आहे, इहो साबिया कोन थींदो। जेकॾहिं मंसूर खान असांखे बेवकूफ़ बणाए थो त पोइ तूं असांखे सलाह ॾे त छा कयूं? उन्हनि जी गिचीअ में कीअं फंदो विझी उन्हनि खे ई फसायूं? मंसूर खान असां खां हर हाल में इहा ज़मानत घुरंदो त कूंज खे न मारियो। उनखे बचाइण लाइ त इहे सभु चालू खेॾे पियो। ॿी ग़लती न करण जी सूरत में असां अदीअ जे ज़िंदगीअ जी ज़मानत खणूं। ऐं मूंखे पूरी पक आहे अदी ॿीहर इहा ग़लती ज़रूरु कंदी। जेकॾहिं मंसूर खान ॿीहर वाइदे ख़िलाफ़ी कई त पोइ अदीअ खे मारियो वेंदो। ठीकु आहे सौट, हाणे मंसूर खान खे इन्हनि ॻाल्हियुनि में आणियूं था। वॾो चालाक माण्हू आहे। ख़ैर, मां कोशिशि कयां थो त काई न काई मोड़ ते उनखे वठी अचां, पर तूं ख़ामोश रहंदे, उते ॻाल्हाईंदे जिते तोखे लपो उछलणो पए। मूंखे उमेद आहे त तव्हां कुझु जेको बि सोचियो हूंदो त बहितर सोचियो ऐं कावड़ खां हटी करे सोचियो, छो त कावड़ में माण्हू जेको कुझु बि सोचींदो आहे ग़लति सोचींदो आहे। मंसूर खान, असां तोखे एतबार ॾेई करे पोइ छोकिरी था वठी वेंदासीं। मंसूर खान, तव्हां भलो साईं घुरायो, असां उन ते हथु रखी करे छोकिरी जी ज़िंदगी जी ज़मानत तव्हांखे ॾियूं था, पर उन खां पहिरियां असांजा कुझु शर्त आहिनि। मां तव्हांजा सभई शर्त मिलण लाइ तयारु आहियां। असांजे करे कंहिं बि ज़िंदगीअ खे मौत न अचे ऐं न ई कंहिं इंसान खे ईज़ा अचे। थोरो सोच रसन, जॾहिं न का असांखे तकलीफ़ ईंदी आहे त असां पंहिंजा होश विञाए वेंदा आहियूं, पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त असां ॿियनि खे तकलीफ़ ॾेई ख़ुशि कीअं थींदा आहियूं। शौक़ खां असां बि हथ में हथियार न आहिनि खयां मंसूर खान, हिन जे पोयां बि के मक़सद हूंदा। जॾहिं तव्हां मूंसां गॾु मुराद वारनि सां ॻाल्हियुनि में वेहंदो न, त पोइ तव्हांखे सभु ख़बर पइजी वेंदी त तव्हां हथियार छो खयां आहिनि ऐं कंहिंजे बचाव लाइ खयां अथव ऐं तव्हां खां इहे हथियार खणण वारो केरु आहे ऐं जो सबबु छा हो ऐं तव्हां हथियार खणण ते छो मजबूर थियो। इन ॻाल्हि जो मूंखे पूरो पूरो अहसासु आहे त को बि माण्हू शौक़ सां हथियार हथ में नाहे खणी जो हथियार तव्हांजे हथनि में आहिनि, पर इहे हथियार हलाइण वारा हथ की ॿिया आहे। सिधी ॻाल्हि कयो न त असांजो हर हथियार मीर शाहनवाज़ जे हुकुम ते हलंदो आहे। रज़न, हिन वक़्तु तव्हांजी अखियुनि ते तकाम जी पटी चढ़ियल आहे। तव्हांखे दोस्त, सॼण ऐं मुनाफ़िक़नि जी सुञाणी न आहे। इहा पटी तॾहिं हलंदी जॾहिं हक़ीक़त साम्हूं। मंठार हमरान खे कम जो सम्झायो थी या हिकु दफ़ो वरी ॿुधाइणो पवंदो? जी बाबा साईं, मां उन्हनि खे सम्झाए छॾियो आहे। अॼु राति मुराद वारे घर ते हुमिलो कंदा। रात न बाबा, तकड़ी जी का ज़रूरत न आहे। ॾिसी वाइसी सोचे समझी वक्त जो इंतजार करणो पवंदो। बाबा साईं, कहिड़े वक्त जो इंतजार करणो पवंदो? रहसन वारा विया मंसूर खान खां छोकिरी वठी ऐं ॿुधूं था त हितां के बाहि जा गोला बणिजी विया। ऐं हो मंसूर, वो वरी अहिड़ो आहे जो अल्लाह तौबा ॾिसजा पाणीअ जा छंडा हणी थधो करे वापसि मोकिले छॾींदो। उन खां पोइ इहो रज़न हाल हवाल ॾियण लाइ मूं वटि ईंदो, पर जे उन्हनि जे विच में ॻाल्हि बिगड़ी थी वञे मसो त पोइ ईंदो। हिकु ॻाल्हि जो ध्यानु रहे मंठार, ॾिसजां जे इहे रसन वारा मंसूर खान वटि हार मञे अचनि त पोइ पाण वारनि हमरान खे चई छॾजां त हमिलो मुराद मथां न रसन वारनि जे मथां कनि। बाबा साईं, छा मुराद जो खयल हथ तव्हां विसारे छॾियो आहे? उहो त मूंखां मरण घड़ीअ ताईं न विसरंदो, बाक़ी उन खां वधीक ॾंभ असांखे हिन मंसूर खान जा मिलियल आहे।
इहो वातगारो छोरो जे वक्त खां न ॻोठ में संभालियो आहे मुंहिंजे पूरे अधु ॻोठ जा माण्हू ॼणु जा मुरीद बणिजी आहे छो न सभ खां पहिरीं इन कारीअर जी मुंडी मरोटी वञे जेको अस्ताव बला थियण जे तरफ़ पियो वञे ऐं उनजी मुंडी जिथण लाइ मूंखे राज़न जहिड़े हमला खे तयार करे मैदान में लाहिणो पवंदो इन करे उन्हनि हमराहनि खे न ताक़त में ॿाहिरि वञण न ॾे जी ज़रूरत पई त उन्हनि हमराहनि खे तयार करे लड़ाइणो खपो सोट हिन सां असां जेतिरा बि सवाल कंदासीं हिन वटि जवाब मौजूदु आहे छो त ही वकालत पढ़ियल आहे हिन सां ॻाल्हियूं करणु अजायो आहिनि हिनखे एतबार ॾियूं ऐं छोकिरीअ खे वठी वञूं इहो बहस त हलंदो रहंदो हिते असांखे ॿियो सिज बि उभिरी सघे मंसूर खान तव्हां ॻाल्हियुनि खे पोइ हटायो जॾहिं ॿई धुरियूं अची गॾु थींदासीं उन वक़्तु भले साईं ते हथु रखंदासीं पहिरियां तव्हां पंहिंजो शर्त ॿुधायो त जेको एतबार ॾियण खां पहिरियां तव्हां ॻाल्हि कयो असांजो पहिरियों शर्त इहो आहे त ककर जी ज़ाल खे हिकु हफ़्ते अंदरि वापसि कराईंदो ज़रूरु वापसि कराईंदुसि पर तव्हांखे ऐं मुराद वारनि आम्हूं साम्हूं ॻाल्हियुनि लाइ वेह जेकॾहिं असां मुराद वारनि जे अॻियां ॾोही थियूं त पोइ मुंहिंजी घरवारीअ खे वापसि कयो वेंदो या न इन चाल खे असां चङी तरह सम्झूं था तव्हां ॿिन्ही धुरनि खे विहारे करे ॻाल्हियूं करे असांखे कूड़ो करे असांखे घर मोटाइण चाहे था मां इहो सभु तॾहिं कयां जॾहिं मां तव्हां मां सभु मक़सद हासिल कयां पर मुंहिंजा तव्हां में के बि मक़सद न आहे पर जेकॾहिं तव्हां ॾोही थियो त पोइ तव्हांखे सभु ॾोह ॾंड भरे ॾियणा उन खां पोइ छोकिरी तव्हां छा वञे इन खां पोइ जेकॾहिं मुराद वारा ककर जी ज़ाल खे वापसि नथा ॾियनि त उन जे बदिले में तव्हां संग चटी भरे ॾींदा ऐं असां पंहिंजी कसम खां बि आज़ादु हूंदासीं छा तव्हां इहो वाइदो कयो था हा बिल्कुलु मां इहो वाइदो कयो इहो वाइदो बि तव्हांखे अल्ले साईं ते हथु रखी असां न कयूं जेकॾहिं तव्हांखे छॾाइण वारो मीर शाहनवाज़ खान आहे त पोइ उनजो शुक्रियो अदा ज़रूरु करणो घुरिजे जेकॾहिं असां मीर शाहनवाज़ खान जो शुक्रिया अदा करियूं था न सोट असांजो जीअण हराम करे छॾींदो मुराद आख़िर असांखे बर्दाश्त छो नथो करे अहिड़ी ॻाल्हि न आहे अदा मुराद बि असांजी भलाईअ जो सोचींदो आहे मां सोट खे जेकॾहिं मंसूर खान ईअं चवंदो न त अॼु खां पोइ ॾींहं खे राति ऐं राति खे ॾींहुं चवणो आहे त सोट ईअं ई कंदो इहो उन करे जो हर ॾुखे वक़्त में मंसूर खान मुराद जे कम में आयो आहे बाबा ईअं त असां कम मीर शाहनवाज़ खान मां बि कढी सघूं था ख़बर न आहे त छो सोट उन खां पासीरो थी वियो आहे इहो ई सबबु आहे त मीर शाहनवाज़ खान असां सां चप पजी वियो आहे माण्हू ज़मानो रखंदो आहे जेकॾहिं सोट जो लाड़ो मंसूर खान तरफ़ आहे न तॾहिं बि मीर शाहनवाज़ खान सां दुआ सलाम ख़तमु न करणु घुरिजे पर सोट मीर शाहनवाज़ खान जे मथां हथु खणे हाणे तव्हां ई ॿुधायो छा मीर शाहनवाज़ खान असांखे माफ़ कंदो न हाणे सॼी ज़िंदगी उहो वेर असां सां हलंदो रहंदो जेकॾहिं ईअं आहे त पोइ तव्हांखे आज़ादु छो कराईं मीर शाहनवाज़ खान चाहे थो त असां सोट खे छॾे उन तरफ़ हथु वधायूं पर असां सोट खे छॾे नथा सघूं खणी जो असां मुराद खे कोन छॾींदासीं पर मीर शाहनवाज़ खान जो इहो शुक्रियो अदा ज़रूरु करणो पवंदो इन लाइ तकड़ न कजांइ मुनासिब वक़्तु ॾिसी मीर शाहनवाज़ खान जो थोरो मञे वठंदासीं सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।